नाज़रीन, सिंध में ताज़ो बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे ऐं सिंध जा केतिरा ई शहर पाणी हेठि अची विया आहिनि। ऐं अहिड़ी तरीक़े सां दादू शहर जो तालको कैनशाह बि पाणी हेठि अची वियो आहे ऐं उतां जे ॻोठ लधाण जा रहवासी जेके उतां पंहिंजा घर तबाह थियण ऐं सभु कुझु तबाह थी ऐं लुटिजी फुरिजी अचण खां पोइ हिते हैदराबाद में पनाह वरिती आहे। गवर्नमेंट गर्ल्स नूर मोहम्मद हाई स्कूल में जेके बोर्ड मुतासिर आहिनि उते आया आहियूं ऐं उन्हनि खां मसला मालूम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां मुमताज़ अली चांडियो खैरपुर नाथक शाह मां असांजे ॻोठ में हींअर माना सैलाब अची वियो आहे ऐं वॾी तबाही थी वई आहे। असां हुतां लॼ पलाण करे हिते गर्ल्स स्कूल नूर मोहम्मद में पहुता आहियूं। जीअं त असां सिंध जे हुकुमराननि खे इहा अपील था कयूं त खुदारा असां ॾे अचो, असांजी वार कयो, असांजी मदद कयो, असांजा बचड़ा ॾिसो, असांजा बचड़ा बीमार आहिनि ऐं तव्हांजो जेको राशन अचे थो असां वटि त उहो माना हींअर कंहिं कम जो ई न आहे। असां वटि उहो राशन तव्हांखे ॾसियूं था त हीअ असांखे जेको नान ॾेई था वञनि हिन में एतिरी त सिमाइल आहे जो को बि नंढड़ो ॿार या वॾो माण्हू खाए थो त उन खे उल्टी ऐं घुमरा ऐं बुखार थी था वञनि। ऐं उन सां गॾु हे जेका भाॼी आहे तव्हांखे असां उहा ॾसणु चाहियूं था त हे भाॼी जेका आहे हीअ तव्हां भाॼी ॾिसो जेको असां वटि अलाए केतिरा बीमार आहिनि जिन्हनि जी सीज़र थियल आहे, जेके माना ऑपरेशन थियल आहे कंहिंजी, के शुगर जा मरीज़ आहिनि, हुननि हे किथे उहा मानी खाई सघंदा। असां पंहिंजी मानी माना पंहिंजी मदद पाण उहा मानी हुननि जे लाइ करायूं था। त असां साईं मुराद अली शाह खे, DC साहब खे ऐं ॿियनि मुख्तियार कार खे ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे असां चवणु चाहियूं था, शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म खे चवणु चाहियूं था त खुदारा असांजी मदद कयो। असां हींअर अलाह जे आसिरे तव्हांजे आसिरे पंहिंजा घर जेके असांजा त उहे त ॿुॾी आहे, पर असां आया आहियूं तव्हांजे आसिरे अलाह जे आसिरे। खुदारा न नाश्तो आहे, जीअं ॾिस किरी वारा माण्हू आहिनि न उन्हनि लाइ किरी जो को अफोर्ड मतिलबु को अहिड़ो को सेटअप बि कोन रखियो अथनि। पीअण जे पाणी लाइ थोरो परेशान आहियूं, एतिरो परेशान आहियूं जो हितां 50-100 रुपया भरे गैलन पाणी जा भरे था अचनि। ऐं इन खां अलावा जेके बि बीमार ॿार आहिनि, लेडीस आहिनि, किरी वरियूं आहिनि, उन्हनि लाइ किरी जा खाधा को बि न आयो आहे, कंहिं बि मदद न कई आहे असांजी। असां ईअं तड़पूं पिया था सरकार खे रहम पवे त को असांजी मददगारी कनि ऐं असांजी मदद कनि। इन करे हाणे सरकार खे अलाह करे त रहम पवे, न त असां वञूं काॾे। झूना माण्हू हली बि नथा मुक़रर आया आहिनि, अची हलिया था वञनि बसि, न की का असांखे सपोर्ट कनि था अहिड़ी, न की छा। असां जॾहिं खां आया आहियूं हिते ॼण यतीमनि जी वियांग थिया, पंहिंजी मदद पाण पिया था कयूं। हुकुमरान आहिनि त ख़बर न आहे, ॿोड़ाइण वक़्त में सभु कुझु ख़बर अथनि त हे इलाइक़ा असांजे स्कूल रही पिया, असांखे किताब जो असां पढ़ूं, असांखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे। असां वटि पाणी बि कोन्हे, असां वटि किताब बि कोन्हनि, असांखे किताब जो असांखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे। असां हर रोज़ु